दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। थाणो दादू बी सेक्शन जी हदुनि में पुलिस मुक़ाबिलो। गुज़िरियल ॾींहुं पुलिस ते हमले कंदड़ मरकज़ी जवाबदार नादिर जमाली मुक़ाबले में मारिजी वियो। थाणो दादू बी सेक्शन जी हद शेख दड़ो रोड ते चेकिंग दौरान पुलिस ऐं हथियारबंद जवाबदार आमो साम्हूं अची विया। फरार थियण जी कोशिश दौरान हथियारबंद जवाबदारनि पुलिस ते फायरिंग कई, जंहिं ते पुलिस तरफ़ां जवाबी फायरिंग कई वई। नतीजे में हिकु जवाबदार सख़्त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त ॿ जवाबदार मौक़े तां फरार थी विया। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप नादिर वल्द हबीबुल्ला जमाली तौर थी, जंहिं जे कब्ज़े मां हिकु क्लाशनकोफ हथियार ऐं मैगज़ीन बरामद कई वई। उन खां अलावा जवाबदारनि जे इस्तेमाल हेठि आयल हिकु मोटरसाइकिल पिणु पुलिस तहवील में वरिती वई आहे। ज़ख़्मी जवाबदार खे फौरी तौर ते बि इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू इलाज दौरान फोत थी वियो। मारिजी वियल जवाबदार नादिर जमाली पंहिंजे साथियुनि समेत गुज़िरियल ॾींहुं थाणो दादू ए सेक्शन जी हदुनि में पुलिस पार्टी ते फायरिंग कई हुई, जंहिं वाक़े में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया हुआ। मारिजी वियल जवाबदार नादिर जमाली ख़िलाफ़ थाणो ए सेक्शन में दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयल मुक़दमे में पुलिस खे घुर्बल हो।